उस्ताद जेकॾहिं आहिनि त सिकंदर जदोई जा आहिनि। उस्ताद अगरि आहिनि हैदराबाद डिवीज़न सैयदाला ओठो साहिब जा आहिनि। हिन सां गॾु आहिनि। तव्हां मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त तव्हां उस्तादनि जा 5 साल बर्बाद कया आहिनि। साईं ॾिसो त ज़िंदगी में तारीख़ में जॾहिं बि का पार्टी ईंदी आहे को न को कमु ज़रूरु कंदी आहे, को न को हिकिड़ो अहिड़ो गिफ्ट ॾेई वेंदी आहे पंहिंजे दौर में त को न को उस्तादनि खे 16 स्केल 15 स्केल या हिकिड़ो टाइम स्केल या को ॿियो अदा 9 मां 7 मां 9 स्केल असां इहे ॾिठा आहिनि। पर ही साबिक़ा दौर 5.5 साल मां त 5 साल ॿुधायां पर दोस्त 5.5 साल ॿुधायो त तारीख़ जो कारो तरी पेटल जो दौर हुयो जंहिंमें उस्तादनि खे फुरियो वियो लुटियो वियो पर उस्तादनि खे को बि ब्रेक थ्रू न मिलियो। तव्हां ॾिसो उस्ताद मायूस थी विया सम्झा ऐं उस्तादनि वॾी कोशिश कई त असांखे को का गिफ्ट मिले का पेटल जे तरफ़ां, लेकिन पर हिकिड़ो ई माण्हू हुयो जेको शमी मोहम्मद सेठ हुयो, हू कोशिश में हुयो त उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर मिले, उस्तादनि खे को प्रोग्राम मिले, उस्तादनि खे को माली फ़ाइदो मिले, पर उनखे बि टीरेल पिया कनि। वरी पंहिंजा वास्ता वधाए चवनि त ई कमु न कजो। पर हींअर बि मां तव्हांखे चवां थो त सर्विस स्ट्रक्चर तव्हांजो तयारु आहे, पर ही उस्ताद दुश्मन चाहिनि था त उस्तादनि खे न मिले। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त सिंध जा उस्ताद वेठा आहिनि। ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही वाइदो आहे असांजो। असां साईं शफी मोहम्मद सेठियो साहिब ॾे ॾिसी रहिया आहियूं। सर मां तव्हांखे मुखातिब थी चवणु चाहियां थो त आज द टीचर्स ऑफ पेटेल ऑफ सिंध लुकिंग टू यू सर। तव्हां ॾे ॾिसी रहिया आहिनि त तव्हां छा करणु वञी रहिया आहियो। असांखे उमेद आहे तव्हां सां असांजो भरपूर साथ आहे, सभिनी उस्तादनि जो साथ आहे। तव्हां महिरबानी करे जेतिरो बि जल्दी थी सघे पेटेल खे हिकु उहो मान वठी ॾियो जेको अॻु में सदाई हुयो। हे 5 साल दौर त गुज़री वियो, ही राति अंधेरी गुज़री वई ऐं नओं सिज निकिरी आयो आहे शफी मोहम्मद जी क़यादत में ऐं साईं सिकंदर अली जदोई जी क़यादत में। असांखे उमेद आहे त इंशाअल्लाह ताला उस्तादनि जा मसला हल थींदा, सर्विस स्ट्रक्चर मिलंदो। ऐं हींअर ताज़ो तव्हां प्रेशर विझो हुकूमत ते त जीअं मुलाज़िमनि जी पघार में वधि इज़ाफ़ो थिए। असां हींअर ख़ुशी महसूस करे रहिया आहियूं त इंशाअल्लाह ताला असांजा जेके मुअज़्ज़िज़ पेटल जा सिंध जा अॻवान आहिनि उहे बहादुर आहिनि। मां सम्झां थो त सिंध में जेके 2 माण्हू हींअर आया आहिनि साईं शफी मोहम्मद सेठियो ऐं सिकंदर अली जदोई, मां सम्झां थो पेटेल जी तारीख़ जो हिकु बहितरीन जोड़ी आहे। जेके भई उहिदेदार गॾु थिया आहिनि चवंदा आहिनि त कैसे रामे अकेला है मुझे जाने दो, खूब गुजरेगी जो मिल बैठे के दीवाने दो। ऐं भई दीवाना उस्तादनि जा दीवाना आहिनि। इंशाअल्लाह ताला उस्तादनि खे वधि में वधि माली फ़ाइदो मिलंदो। ऐं जेके एजेंट माफिया आहे दादू सां वॾो ज़ुल्म थियो, दादू में असांजा वॾा उहिदेदार चूंडिजी आया, पर यकीन कयो पेटेल ऐं उस्तादनि खे जेको नुक़सानु पहुतो कॾहिं बि सॼे सिंध में ख़ासि करे असांजा प्रोमोशन थिया, एसएसटी प्रोमोशन थिया, ॿिया फ़ाइदा थिया, टाइम स्केल थिया, पर दादू वाहिद ज़िलो आहे जंहिंमें को बि माली फ़ाइदो न मिलियो, न को प्राइमरी टू एसएसटी थियो, उस्ताद जो प्रोमोशन थियो। अफ़सोस सां चवणो पए थो रुगो माल कमाइण जी ॻाल्हि हुई, ॿियो कुझु बि न आहे। उस्तादनि खे हथ सां मरण जी ॻाल्हि हुई, मोलनि जा पैसा पिया खाइनि, मोलनि सां ज़्यादती कयूं पेवारनि सां। साईं असांजा बर्दाश्त न कंदासीं। असां अॻु में उस्तादनि जी ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि उस्तादनि जी ख़िदमत कंदासीं। असांजा अॻवान सैयदा ओठो साहिब ऐं साईं शफी मोहम्मद सेठियो साहिब ऐं साईं सिकंदर अली जदोई साहिब इहे असां सां गॾु आहिनि त इंशाअल्लाह ताला। ॿियो असांजो मेन मसइलो उस्तादनि जो हींअर सॼी सिंध वेठी आहे एसएसपी बजट। इहो वॾो प्रोग्राम आहे। मां सम्झां थो त हिन में हुकूमत जी नियत साफ़ न आहे। हू चाहे थी त ही प्रोग्राम
ये को मसला मसाइल पैदा करे 15 जून का पोइ लेप्स करायूं त असां साईं खे चवंदासीं पंहिंजे मौजूद लीडरनि खे त महिरबानी करे सिंध हुकूमत सां ॻाल्हाइनि इन में असांजे लाइ सहूलियतूं पैदा कयूं वञनि त जीअं SSP बजट असां पंहिंजे स्कूलनि ते ख़र्च करे सघूं। थैंक यू वेरी मच। ही शेर पढ़ी जो कौम चारे सो जीअंदो रहंदो, जो कौम चारे सो जीअंदो रहंदो, जो आम चारे सो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक्का जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। थैंक यू वेरी मच। बड़ा सिंह।